अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त पत्थर दुनिया ड्रामे में हकीम तौरु किरदारु अदा कंदड़ अदाकार जी ज़िंदगी बाबति असुलु कहाणी ॿुधाइण वारो आहियां त अदाकार हकीम किथां जो हो, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों हीअ वीडियो ॾिसी तव्हांखे पत्थर दुनिया ड्रामे जो मशहूरु अदाकार हकीम जी ज़िंदगी बाबति मुकमिल स्टोरी मिली वेंदो। दोस्तों तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों पत्थर दुनिया ड्रामो तमामु मशहूरु ड्रामो आहे। काफ़ी अहिड़ा अदाकार जेके पत्थर दुनिया ड्रामे में कमु करे शोहरत हासिलु करे विया, पर पत्थर दुनिया ड्रामे बाद कॾहिं बि टीवी स्क्रीन ते न अची सघिया, हमेशह लाइ टीवी स्क्रीन तां ग़ाइबु थी विया। अहिड़नि अदाकारनि में पत्थर दुनिया ड्रामे में हकीम तौरु किरदारु अदा कंदड़ अदाकार बि हिकु आहे। दोस्तों अदाकार हकीम जो असुलु नालो नज़ीर ज़ात मुग़िरी आहे। दोस्तों हिन वक़्तु अदाकार नज़ीर उर्फ़ हकीम मुग़िरी फ़ौत थी चुको आहे। दोस्तों अदाकार नज़ीर उर्फ़ हकीम मुग़िरी जे बारे में मूंखे जेतिरी ॼाण मिली आहे त अदाकार हकीम मुग़िरी लाणकाने शहर अमीर शाह महले में रहंदो हो। फ़न जी शुरूआति KTN जे मशहूरु ड्रामे पत्थर दुनिया में कई। दोस्तों मूंखे ॿुधण में आयो त अदाकार नज़ीर उर्फ़ हकीम मुग़िरी डॉक्टरी जे फील्ड सां वास्तो रखंदो हो। पत्थर दुनिया ड्रामे जी मक़बूली ॾिसी हिन बि पत्थर दुनिया ड्रामे में कमु कयो हो। पत्थर दुनिया ड्रामे में हकीम वारी किरदारु नज़ीर खे तमामु मशहूरु करे छॾियो। उन करे अक्सर दोस्त इलाइक़े वासी हिन खे डॉक्टर हकीम चवंदा रहिया। दोस्तों अदाकार हकीम मुग़िरी सिर्फ़ु पत्थर दुनिया ड्रामे में कमु कयो हो। उन खां सवाइ हिन अदाकार जो को बि अहिड़ो ड्रामो या फिल्म या को अहिड़ो वीडियो मंज़र आम ते न आयो। दोस्तों अदाकार नज़ीर उर्फ़ हकीम मुग़िरी अॼु खां 4 साल पहिरियां 9 अप्रैल 2018 ईस्वी में दिलि जे दौरे पवण सबबि फ़ौत थी चुको आहे। दोस्तों पत्थर दुनिया ड्रामे जो बहितरीनु अदाकार हकीम बाबति मुकमिल स्टोरी मूंखे तमामु घणी कोशिश बाद मिलियो आहे। दोस्तों तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मां वॾी कोशिश बाद मंज़र आम तां ग़ाइबु थियल अदाकारनि बाबति मुकमिल स्टोरी ठाहे अपलोड कंदो आहियां, जीअं तव्हां दोस्तनि खे अदाकारनि बाबति स्टोरी मिले। दोस्तों तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे मूंखे सपोर्ट कयो। जेकॾहिं तव्हां हिन दोस्त मूंखे सपोर्ट न कंदा, आख़िरकार मां मायूस थी वेंदुसि। पोइ वीडियो ठाहिणु मूं लाइ तमामु मुश्किल थी वेंदो। दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त स्टोरी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा। कंहिं बि अदाकार या को बि सुवाल हुजे त कमेंट कंदा कयो, तव्हांखे सवालनि जा जवाब मिली वेंदा।